मीरपुर ख़ास जो तालको सिंधड़ी जिते कंकल ढंढ जो पानी मुख़्तलिफ़ हंधनि ना छोड़ करे पियो वञे, जंहिं सबबि हर पासे वारनि ॻोठनि में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। खाही दौलताबाद रोड ते बरसाति पाणी ओवरटॉप थियण लॻो। यूसी समन शाह जा केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि। कंगल ढंढ जो पाणी हिन वक़्तु इलाइक़े में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा करे चुको आहे। आबाशी अमलदारनि जी नाअहली जे करे हिते पाणी छोड़ करण जे लाइ को नालो नाहे खोटियो वियो, जंहिं सबबि हर पासे वारनि ॻोठनि में हाणे रोडनि खे कट ॾेई करे इहो पाणी छोड़ कयो पियो वञे। भर पासे जे ॻोठनि में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। यूसी समन शाह जूं देहूं संघार सामर जो बारलो खे कंगल ढंढ जे पाणी ॿोड़े छॾियो आहे। इलाइक़े वासी घर ख़ाली करे हितां मुंतक़िल थी विया आहिनि ऐं ॻोठाणनि जो चवणु आहे त आबाशी अमलदारनि जी नाअहली जे करे कंगल ढंढ जो पाणी हाणे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कट ॾेई करे छोड़ कयो पियो वञे। ॿोॾि वारी सूरत हाल हथरादू तौर पैदा कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, आगाह कजो, लॻभॻि 1.5 महीनो हाणे गुज़रण वारो आहे। इन इलाइक़े जो पाणी छोड़ करण जे लाइ कंहिं क़िस्म जी रिथाबंदी न पई कई वञे, बसि कट ॾिना पिया वञनि ऐं भर पासे जे ॻोठनि खे अहिड़ी तरह ॿोड़ियो पियो वञे। जी अमीर, बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ तालुके खिपरे जी आहे यूसी समन शाह जेका मुकमल तौर ते कंगल ढंढ जे पाणीअ जे ज़द में अची वई आहे, जंहिंजी जेका देह संगार सामड़ जो बावलो समेत केतिरियूं देहनि जा लॻभॻि 200 जे क़रीब जेके ॻोठ आहिनि उहे मुकमल पाणीअ जी ज़द में अची चुका आहिनि। कंगल ढंढ जो पाणी हींअर खाही दौलताबाद रोड ते खे जेको आहे ओवरटॉप करे रहियो आहे ऐं ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त जेको आहे ग़लति प्लानिंग करे आबाशी खाते ऐं जेके मक़ामी जेके आहिनि अॻुवान ऐं इंतिज़ामिया पारां जेके ग़लति कटाया विया उन मां पाणी जो निकाल न थी रहियो आहे, जंहिंजे करे जेको आहे पाणी वधीक नुक़सानु करे रहियो आहे। केतिरा ई ॻोठ ॿोड़े रहियो आहे ऐं गुज़िरियल 1.5 महीने खां मथे हफ़्तो गुज़री चुको आहे, मगर पाणीअ जो निकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे जेको आहे हिननि इहो बि इम्कान कोन ॾेखारियो आहे त हीउ जेको आहे सो वणनि जो फ़सुलु त असांजो वियो ईंदड़ कणिक जो फ़सुलु ऐं उन खां ईंदड़ वणनि जो फ़सुलु बि वीअर न थी सघंदो। पाणी सतह जेका आहे हिन वक़्तु 3 खां 4 फुट ताईं बरक़रार आहे, मगर इंतिज़ामिया आबाशी अमले तरफ़ां पाणीअ जे निकाल जा जेके रस्ता ऐं लंघ आहिनि उहे बि न खोलिया विया आहिनि, जंहिंजे करे हिननि में वॾी बेचैनीअ लहर पकड़ियल आहे। उन सां गॾोगॾु जेको कंगल ढंढ जो पाणी आहे ऐं साम्हूं जिते पाणी छोड़ करे रहियो आहे उन जी सतह बराबरि थी वई आहे, छो जो नाक़िस प्लानिंग जे करे समूरे इलाइक़े में हिकु जेतिरो पाणी अची वियो। हाणे पाणीअ जो अॻिते जेको आहे निकाल न थी रहियो आहे, जंहिंजे करे पाणीअ जी सतह में मुसलसल इज़ाफ़ो अची रहियो आहे ऐं इलाइक़े जा जेके बि समूरा रोड रस्ता आहिनि उन्हनि खे कट ॾेई मवासिलाती निज़ाम जेको आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु कयो वियो आहे ऐं जेको आहे माण्हू जेकॾहिं 7 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे उहो बि 30 खां 40 किलोमीटर उहो जेको आहे फेरो करे ऐं उहे पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा, जंहिंजे करे उन्हनि खे शदीद दुश्वारियूं पेश अची रहियूं आहिनि। असद शर, आगाह कजो, इन पूरे इलाइक़े में इरिगेशन डिपार्टमेंट जो को त अमलदार को सुपरवाइज़र हूंदो जंहिंजी निगरानी में इहो सभु कुझु थी रहियो आहे। इन मामले जो अञा ताईं आबाशी वज़ीर तरफ़ां या आबाशी खाते तरफ़ां कंहिं बि नोटिस न आहे वरितो त ईअं इलाइक़े में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा कई वई आहे। हिन सां न सिर्फ़ु ज़रात तबाह थिए पई, माण्हू जेके आहिनि उहे हिन वक़्तु एॾी मुश्किल खे मुंहुं ॾियनि पिया। DC मीरपुर ख़ासि तरफ़ां या DC सांगड़ तरफ़ां बि इन इलाइक़नि जा दौरा न पिया कया वञनि। जी आहे, जेको आहे DC सांगड़ ऐं DC जेको आहे मीरपुर खां उहे त सियासी हवाले सां बेख्तियार बणियल आहिनि, मगर उन सां गॾोगॾु जेको सूबाई आबाशी खाते जो मिनिस्टर आहे उहो पिणु पहुतो हो, जेको आहे उन खाई समन शाह हिननि देहनि जा जेके यूसिन जा जेके आहिनि दौरा पिणु कया। गुज़िरियल ॾींहुं बि उन मीरपुर खास में डायरेक्टर नारा केनाल जी ऑफिस में ब्रीफिंग ॾिनी त 80 सैकड़ो पाणी निकाल थी वियो, मगर ग्राउंड रियलिटी आहे त पाणी जेको आहे ओड़े जो ओड़ो बरक़रार आहे। उन हवाले सां मुंहिंजी जेको आहे एक्सियन मिठड़ाऊ केनाल सां ॻाल्हि थी त उन चयो चई कुदरती आफ़तूं आहिनि, हिन में आबाशी खाते वारनि जी का बि ज़िम्मेवारी कोन्हे। असांजो कमु आहे सिर्फ़ु नहरी पाणीअ जो जेको आहे निकास जेको आहे उन जा गारा पवण या जेके उहे पवनि था त उन्हनि जी जेको आहे ज़िम्मेवारी आहे, मगर ही जेके माण्हू हथरादू तौर ते पाणी छॾनि था उन में असांजी ज़िम्मेवारी कोन्हे, उहा जेको आहे ज़िले इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। इन हवाले सां हिक ॿिए ते हाणे जेको आहे कनवादार करे रहिया आहिनि, मगर पाणी जेके आहिनि सभी ॻोठ ख़ाली आहिनि, माण्हू लॾ पलाण करे विया आहिनि, मगर जेको आहे इंतिज़ामिया उन असद शर आबाशी अमलदार इहो क़बूल करण लाइ तयार न आहिनि त इहा हथरादू ॿोॾि वारी जेका सूरत हाल पैदा कई वई आहे उन्हनि जी नाअहली जे करे ई पैदा थी आहे। कंगल ढंढ जो जेको छोड़ जो रस्तो आहे उनखे बंदि कयो वियो आहे। कुदरती पाणी जा लंघ बंदि करण सबबि हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि में इहो पाणी छोड़ कयो पियो वञे। बासरनि जी ज़मीनुनि खे बचाइण जे लाइ इलाइक़े वासियुनि तरफ़ां एहतिजाज बि कयो पियो वञे।